नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया जेडीन वेब न्यूज़ आया जावेद उस्मान बिजरानी। नाज़रीन करमपुर मामा सां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर शहर में जारी चोरनि जो आज़ार रुकिजी न सघियो। ताज़े वाक़े में नामालूम जवाबदार पोस्ट ऑफिस चौक वारे इलाइक़े में उस्ताद नज़ीर अहमद ओडाणो ऐं उस्ताद ग़ुलाम हुसैन जाफ़री जे ट्यूशन सेंटर जो शटर भञी बैटरी ऐं यूपीएस चोरी करे फरार थी विया। शहर में मोटरसाइकिल चाबी चोरी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ वारदातुनि जो सिलसिलो जारी आहे। करमपुर पुलिस ॾोहनि खे रोकण लाइ बूटो न ॿारियो। पुलिस जी नाअहली सबबि रोज़ बरोज़ वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। शहरनि एसएसपी कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वसवारनि खां करमपुर में जारी वारदातुनि जो नोटिस वठण, मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं इंसाफ़ जो मुतालबो पिणु कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेडीन वेब न्यूज़ करमपुर।